वॾे वज़ीर मुराद अली शाह बजट मंज़ूरी लाइ काबीना इजलास तलब करे वरितो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह बजट मंज़ूरी लाइ काबीना इजलास तलब करे वरितो। अवां खे आगाह कयूं पिया त वॾे वज़ीर मुराद अली शाह ईंदड़ माली साल जी बजट जी काबीना खां मंज़ूरी वठंदो। वॾो वज़ीर मुराद अली शाह नाणे वारे वज़ीर तौर सिंध असेंबली में बजट पिणु पेश कंदो। अवां खे आगाह कयूं पिया वॾे वज़ीर मुराद अली शाह बजट मंज़ूरी लाइ काबीना इजलास तलब करे वरितो आहे। वॾो वज़ीर मुराद अली शाह ईंदड़ माली साल जी बजट जी काबीना खां मंज़ूरी वठंदो। वॾो वज़ीर मुराद अली शाह नाणे वारे वज़ीर तौर सिंध असेंबली में बजट पिणु पेश कंदो। वॾे वज़ीर मुराद अली शाह बजट मंज़ूरी लाइ काबीना इजलास तलब करे वरितो आहे। वॾो वज़ीर मुराद अली शाह ईंदड़ माली साल जी बजट जी काबीना खां मंज़ूरी वठंदो। वॾो वज़ीर मुराद अली शाह नाणे वारे वज़ीर तौर सिंध असेंबली में बजट पिणु पेश कंदो। वॾे वज़ीर मुराद अली शाह बजट मंज़ूरी लाइ काबीना इजलास तलब करे वरितो आहे। वॾो वज़ीर मुराद अली शाह ईंदड़ माली साल जी बजट जी काबीना खां मंज़ूरी वठंदो। वॾो वज़ीर मुराद अली शाह नाणे वारे वज़ीर तौर सिंध असेंबली में बजट पिणु पेश कंदो। तफ़सील मलकंदासीं चीफ रिपोर्टर कराची फयाज़ कुरैशी खान। जी फयाज़ कुरैशी आगाह कजो। मारवी अॼु सिंध असेंबली इजलास 2 वॻे तलब कयो वियो आहे, जिते सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह नए माली साल 2026-27 जी जेका बजट आहे उहा पेश कंदो। इन खां अॻु में सिंध काबीना जो जेको इजलास आहे उहो बि वॾे वज़ीर तलब कयो आहे, जेको कुझु देरि में थियण वारो आहे, जिते वॾो वज़ीर पंहिंजी काबीना मेंबरनि खे बजट जे हवाले सां आगाही ॾींदो ऐं बजट जे हवाले सां मंज़ूरी वठंदो। इन खां पोइ बजट जेका काबीना जी मंज़ूरी खां पोइ वॾो वज़ीर पंहिंजे पार्लिमानी जेके पार्टी जा जेके मेंबर आहिनि उन्हनि खे बि एतमाद में जहिड़ी रीति कल्ह वरितो ॿीहर अॼु उन्हनि जे हवाले सां उन्हनि सां बि बहस कंदो ऐं इन खां पोइ ऐवान में पहुची सिंध असेंबली में बजट जेका पेश कंदो। 2 बजे सिंध असेंबली इजलास तलब कयो वियो आहे। इम्कान आहे त बजट जेका आहे शाम 4 खां 5 बजे वॾो वज़ीर जेका ऐवान में पेश कंदो ऐं सिंध जी मजमूई जेका बजट आहे 3600 अरब रुपया जेका आहे उहा जेका तजवीज़ कई वई आहे। इन में तरक़ियाती मनसूबनि जे हवाले सां बि ज़ाहिरी तौर ते त वॾी रक़म मुख़्तस कई वई आहे ऐं तरक़ियाती सां 720 अरब 35 करोड़ रुपया जेका मजमूई रक़म उहा मुख़्तस कई वई आहे। बजट में जेके जारी तरक़ियाती मनसूबा आहिनि उन्हनि खे तरजीह ॾियणु ऐं ख़ासि तौर ते नयूं जेके स्कीमूं आहिनि उहो मौजूदा बजट में शामिल न थी सघियूं आहिनि। जेका आदमी सूरत हाल, जंगी माहौल ऐं पाकिस्तान जा जेके दिफ़ाई ख़र्चनि खां पोइ जेका कटौती आहे उन मामलनि खां पोइ जेके स्कीमूं आहिनि उन्हनि खे कटौती न सिर्फ़ु लॻी आहे बल्कि जेके गैर तरक़ियाती ख़र्चनि उन्हनि में पिणु घटिताई कई वई आहे। मुख़्तलिफ़ खातनि जी जेका बजट आहे उन में बि अक्सर खाता जेके आहिनि उन्हनि जी घटि कई वई आहे, जॾहिं त अहम खाता जेके आहिनि उन्हनि जी बजट में वाध करण जे हवाले सां तजवीज़ूं शामिल कयूं वियूं आहिनि ऐं बजट दस्तावेज़नि मूजिबि मकानी इदारनि खे 972 जेके तरक़ियाती मनसूबनि जे हवाले सां 86 अरब 46 करोड़ रुपया मुख़्तस कया विया आहिनि ऐं पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग जे मनसूबनि जे हवाले सां 36 अरब 18 करोड़ रुपया मुख़्तस कया विया आहिनि। सिंध हुकूमत जी बुनियादी जेका तरजीह आहे उहो साफ़ पाणी ऐं जेको नेकाल जो जेको निज़ाम आहे उनखे अहमियत ॾिनी वई आहे, छाकाणि जो नेकाल जो जेको निज़ाम आहे उहो बहितर न हुजण सबबि मुख़्तलिफ़ जेके सिहत जा मसइला पैदा थी रहिया आहिनि ऐं साफ़ पाणी न हुजण सबबि हेपेटाइटिस ऐं ॿिया मसइला जेके आहिनि उहे पैदा थी रहिया आहिनि। त पाकिस्तान पीपल्स पार्टी मंशूर मुताबिक़ पाणी जेको पीअण जो साफ़ फराहमी उहा तरजीह में रखियो वियो आहे ऐं मुख़्तलिफ़ शोबनि जी बहितरीन तरक़ी सां लाॻापियल 99 जेके मनसूबा आहिनि उन्हनि जे हवाले सां 4 अरब 67 करोड़ रुपयनि रखण जी तजवीज़ आहे। तालीम वारे शोबे खे बि ख़ुसूसी अहमियत ॾिनी वई आहे, जंहिंजे हवाले सां 655 मनसूबनि लाइ 25 अरब 86 करोड़ रुपया मुख़्तस कया विया आहिनि। सिहत जे शोबे जे हवाले सां 43 अरब 17 करोड़ रुपया कया विया आहिनि, जीअं इस्पतालुनि, तिबी सहूलियतुनि ऐं सिहत जे मनसूबनि खे वाध ॾेई सघे, उन्हनि खे हथी मिली सघे। बजट में आबपाशी खाते खे बि नज़र में रखियो वियो आहे। इम्कानी जेका दरिया जी जेका सूरत हाल थिए थी, ख़ुसूसी तौर ते पाणीअ जा जेके मनसूबा आहिनि उहे अहमियत वारा आहिनि ऐं 186 मनसूबा ऐं वक़्त सर्विसिस खाते जा 297 मनसूबा पिणु बजट जो हिसो बणाया विया आहिनि। त मुख़्तलिफ़ शोबनि जा केतिरा ई तरक़ियाती मनसूबा बजट जो हिसो बणाया विया आहिनि ऐं सिंध हुकूमत जी कोशिशि आहे त ईंदड़ जेका साल आहे उन में जेको पुराणा जेके मनसूबा आहिनि
उन्हनि खे वॾी मिक़दार में जेको ख़तमु कयो वञे ऐं नए साल में नवां जेके मनसूबा आहिनि उनजो आगाज़ कजे। इन हवाले सां छाकाणि ईंदड़ सालनि में मकानी चूंडूं थी रहियूं आहिनि ऐं इन खां पोइ ॿीहर जेको सूबाई तोड़े क़ौमी असेंबली जेके चूंडूं उहे वेझो अची रहियूं आहिनि त जीअं जीअं वक़्तु गुज़री रहियो आहे त उन हवाले सां ईंदड़ हिकु वक़्त जी हुकूमत अमली इख़्तियार कंदे समूरी सिंध ख़ुसूसन कराची खे तरजीह में रखंदे नयूं जेके मेगा स्कीमूं आहिनि उहे तयारु करे उन जे हवाले सां हुकूमत अमली तरतीब ॾिनी पई थी वञे त मौजूदा साल में पुराणियूं स्कीमूं जेको आहिनि उन्हनि खे ख़तमु करण जे हवाले सां ऐं उन्हनि खे मुकमल करण जे हवाले सां हुकूमत अमली तयारु कई वई आहे। जी मां महिरबानी अवां जी फयाज़ कुरैशी आगाह करण लाइ।